नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी में ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी जे यूसी कासिम खाई भरिसां ॻोठ जान मोहम्मद बिरोई वासी नौजवान पीर मोहम्मद शाह कब्रिस्तान में अदालती हुक्म ते जुडिशनल मैजिस्ट्रेट सैयद अख्तर अली शाह जी निगरानी में क़बर कुशाई कई वई है। PMU अस्पताल नवाब शाह जी मेडिकल टीम जे चेयरमैन डॉक्टर मोहम्मद हनीफ भंगवार, पुलिस सर्जन डॉक्टर जुल्फकार अली, डॉक्टर अब्दुल समद, पैथोलॉजिस्ट डॉक्टर अमीर ॾेथो क़बर कुशाई बाद नौजवान जे लाश जा जुज़ा वरिता विया। इन मौके ते मेडिकल बोर्ड टीम जे चेयरमैन ॿुधायो त जुज़ा लेबोरेटरी मोकिलिया वेंदा, जितां फाइनल रिपोर्ट अचण बाद मौत जो कारण मालूम थींदो। ॿिए पासे नौजवान सुल्तान जे वारसनि ॿुधायो त असांजो नौजवान 4 महीना अॻु हालाणी भरिसां पैसा वठण वियो हो, जिते जवाबदारनि असांजे नौजवान खे घुटा ॾेई क़त्ल कयो। अहिड़ो क़त्ल केस 5 जवाबदारनि खिलाफ़ हालाणी थाणे ते नौजवान जी अमड़ मसामात बख्तावर बिरोई जी फरियाद ते दाख़िल कयो वियो, जॾहिं त केस में ॼाणियल जवाबदार ज़मानत ते आज़ाद थियल आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।